अरे छोरा पंजू हुकुम अमल बाबा। अरे सवेरी आऊं सुतो पियो होसि ओडी महिल मुंहिंजे वर मां चरस जो पओ कंहिं कढियो? मूंखे ख़बर कोन्हे झूना, तूं सुतो पियो मूं त रुगो तोखे टंगुनि ते भीणा पे ॾिना। जा हे त पंजे वठे वात मां चरस जी धप पई अचे न, चवे तूं मूंखे ख़बर कान्हे। इहो त राति पीतो उन जी धप पई अचे। असीं हाणे सघूं था? होशियारी होशियारी गिराक आया आहिनि। अचो अचो भली करे आया। ॿुधायो ख़बर तव्हां 4 दुंबा 1.5 घोड़ो ऐं 10 बदकुनि जा पैसा मुबलक 2222 रुपया खणी आया आहियो? अमिल बाबा मुंहिंजे मुड़ुस घर विकिणी पैसा हथ कया। हाँ घर विकिणी छॾियो न भागी पोइ हाणे दुबे ते 4 काठियूं टंगे हुन ते रलियूं टंगे पोइ चवंदा साडी हवेली आहे। तेसी किराए ते रहंदासीं। दुआ कयो अमल बाबा असां मां नफ़रत ख़तम थी वञे ऐं मोहबत थी वञे, पोइ घर बि थी वेंदो। दुआ छा मुंहिंजो तावीज़ घुसंदो ई कोन। मूंखे ॾियो पैसा, मूंखे ॾियो बच्चा पंजू मोह परे कर तव्हां पैसा खीसे में विझा। अमिल बाबा मूंखे अहिड़ो को तावीज़ करे ॾे मुंहिंजे मुड़ुस 2 ॾींहंनि में मूंखे झुमका सोना ठारायो। अमल बाबा को अहिड़ो तावीज़ कर जो मुंहिंजी ज़ाल खे मुंहिंजो क़दुरु थिए। हर ॻाल्हि मथां खां आहे बच्चा, पर तावीज़ घुसंदो कोन। जेके LMNO PQ RST UV WXYZ इहो वरी छा अमिल बाबा? इहो अवां ॿिन्ही जे मथां शहमत कुते वारो वात फाड़ियो पे हली, उनखे भॼायो अथमि बच्चा। अमल बाबा को अहिड़ो तावीज़ ॾे जो मुंहिंजी लॉटरी खुले ऐं मूंखे करोड़ रुपया मिलनि। ऐं तूं हिन माई खे चोटीअ मां झले माइटनि में छॾे ॿी शादी वञी करीं? न अमल बाबा ऐं सभु पैसा हिन हवाले करे छॾिया ताकि हीअ ख़ुशि थिए। ऐं पोइ हीअ तोखां पैसा वठी तो ते केस करे तोखां तलाक वठे ऐं वञी ॿिए सां परणजे? न अमिल बाबा न, मां जहिड़ी बि न जी मौल बि न जी। हितां जले तो लपाट छॾिया न त ॿई ॼणा उल्टियूं करे करे बेड ते डींगे वायरस में मरी वेंदा। अड़े दुख हुजे या सुख हुजे हर शइ हुन मालिक वटि आहे। जाओ हुन मालिक वटि आहे। दुख हुजे या सुख हिक ॿिए सां प्यार न घटायो, हिक ॿिए सां एतबार न घटायो, हिक ॿिए सां क़दर न घटायो, हिक ॿिए सां प्यार न घटायो। पैसो त अचणी वञणी शइ आहे। अञा को प्लाट हुजना त विकिणो, पैसा जी मूंखे ॾियो। तव्हांजो जायचो अॼु ई थो खोलिया। बच्चा पंजू ऐं जज़्बाती थी विया तूं सीधी लॻाए। हाज़िर अमल बाबा हाज़िर। तुंहिंजो धंधो इहो आहे बच्चा।